असां जॾहिं ईंदड़ नस्लनि जे लाइ बि ख़राबु आहे। असां छो चाहींदासीं त असांजा नंढड़ा नंढड़ा बच्चा जेके आहिनि उहे बाग़ी बणजनि, सिंगार जा भाणे जा भाइट या उनजी औलाद बाग़ी बणजनि। उहे असां खां इहो सुवाल छो कनि त बाबा किथे आहे? उन्हनि खे इहे पुलिस ऐं फ़ौज वारा माण्हू छो खणी विया आहिनि? पंहिंजे ई मुल्क जा मुहाफ़िज़ बणिजो, पंहिंजे शहरनि जा मुहाफ़िज़ बणिजो। असां ते महिरबानी कयो, हिन पॉलिसी खे वराए पढ़ो, हिन पॉलिसीज़ खे वराए जेको असां इम्प्लीमेंट कयो। असांजा 27 ॾींहंनि खां ॾुख ऐं दर्द जी पीड़ा में पंहिंजे कामरेडनि सां, पंहिंजे शहरवासियुनि सां, पंहिंजे बाशऊर भाइरनि सां, भेनरुनि सां गॾु बार बार इहा घुर्ज करे रहिया आहियूं त कामरेड सिंगार पुरअमन सियासी वर्कर आहे, जंहिंजे लाइ ही शहरी हिन शहर जूं तंज़ीमूं क़ुरान खणनि थियूं, साख ॾियनि थियूं। उन पुरअमन नफ़ीस इंसान खे तव्हां पंहिंजे काल कोठड़ियुनि में क़ैद करे असांखे परेशान कयो था, असांखे उदास कयो था, ईदुनि ते असांखे मायूस बणायो था। असां बार बार चऊं था त कामरेड सिंगार जिथे बि आहे उनखे ज़ाहिर कयो। ही कानून आइन जेको आहे असां उनजी बि पोइवारी कयूं था, उनखे अदालतुनि में पेश कयो, उनखे कोर्टुनि में पेश कयो। असांखे पंहिंजो भाउ असांजे साम्हूं ॾेखारियो। असां उनजे सिहत लाइ ॻणती में आहियूं, असां उनजे निंड जे लाइ, सुकून जे लाइ ॻणती में आहियूं। असांजूं निंडूं फिटल आहिनि। असांखे पंहिंजो भाउ ॾेखारियो, कामरेड सिंगार खे आज़ादु कयो, न त हीअ जेकी जिदोजहद आहे इहा अञा वसी थींदी ऐं ही माण्हू जेके आहिनि रोडनि ते हूंदा, रस्तनि ते हूंदा, असां बाग़ी हूंदासीं, उनजा ज़िम्मेवार तव्हां हूंदव। असांजा नस्ल बाग़ी हूंदा, उनजा ज़िम्मेवार तव्हां हूंदव। कामरेड सिंगार खे जल्द खां जल्द आज़ादु कयो। ही सॼी सिंध जेका सिरप आहे एहतजाज आहे त बहितर इहो अथव सिंगार खे खंभण जे बजाए असांजा मसइला हल कयो। असांखे साफ़ पाणी ॾियो, असांखे रोड रस्ता ॾियो, असांखे बहितरीन तालीम ॾियो, असांजे सिंध सूबे ते हक़नि ते कब्ज़ा न कयो। इहो मसइलो जो हल अथव, असां तव्हांखे लिखी था ॾियूं। इहे सभु मसइला हल कयो, माठार छांइजी वेंदी, असां घर में वेही रहंदासीं। असांखे एहतजाज करण जो को शौक़ु कोन्हे को। ये न्याणियूं, ये भेनरियूं जेके असांजे रोडनि ते आहिनि मुसलसल, इहो असांखे को शौक़ु कोन्हे। पर जॾहिं तव्हां असांजे हक़नि ते दड़ा हणंदव, तव्हां बहितरीन सियासी वर्कर गिरफ़्तार कंदव, तव्हां बहितरीन सियासी वर्कर गुम करे छॾींदव त ही मसइले जो हल न आहे, माठार न थींदी। 27 सालनि खां वठी मां सिंगार खे सुञाणियां थो, 9हीं 10हीं दर्जे खां वठी असां गॾु पढ़िया आहियूं। शहरी इत्तेहाद जी जोड़ जक हुजे या शहर जा के मसइला हुजनि, मां केतिरियूं रातियूं वेही करे सिंगार सां जाॻियो आहियां। छरत थी चवे तव्हांखे त जवाबदार जे ख़िलाफ़ सबूत गॾु कयो, सबूत खणी अचो, न त जेकॾहिं को ॾोहारी आहे त बेशक उनखे सज़ा ॾियो, न त जेकॾहिं उन तव्हां वटि सबूत कोन्हनि के ऐं जवाबदार धुर जेके तव्हां बणायो आहे उन जे तरफ़ां केरु कसम थो खणे तव्हां उनखे आज़ादु कयो। त सिंगार जे वारसनि खां पहिरियां 30 सालनि जी दोस्तीअ खे ॾिसी करे, सिंगार खां वाक़िफ़ हुजण करे सॼे शहर खां पहिरियां मां क़ुरान खणण लाइ तयारु आहियां त सिंगार ॾोहारी न आहे, सिंगार ॾोहारी न आहे, सिंगार दहशतगर्द न आहे। सिंगार खे आज़ादु कयो। अॼु ॾींहं ताईं 26 ॾींहं गुज़री रहिया आहिनि। असां पुरअमन माण्हू आहियूं, सभु नसीराबाद जी तंज़ीमूं पुरअमन एहतजाज असां विख विख ते गॾु आहियूं। ऐं वधि खां वधि कामरेड फौजिया सिंगार खे सलाम थो पेश कयां जे मज़ाहिमत कई आहे क़ौमी गीतनि ज़रिए, क़ौमी नारनि ज़रिए ऐं रोडनि रस्तनि ते जिदोजहद ज़रिए। असीं इहो मुतालबो था कयूं पाकिस्तान जे आला इदारनि खां त कामरेड सिंगार नूनारी खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में अॼु ही 100 माण्हू आहिनि, जॾहिं लखे माण्हू निकिता तॾहिं तव्हांजो कहिड़ो असरु थींदो? अवामी वर्कर्स पार्टी पाबंदी मड़ियल तंज़ीम आहे, जहां मुंहिंजो अॻवान कामरेड सिंगार नूनारी एहसानुल्लाह एहसान हाफ़िज़ सईद ऐं ॿिनि खां वधीक दहशतगर्द आहे, जंहिंखे तव्हां इहे राज जी अंधारी में खंभे खणी वञी पंहिंजे काल कोठड़ियुनि में आयो आहे। असांखे हिन सवालनि जा हिते जवाबु ॾियो त असां सभु उन ॾोह में कामरेड सिंगार सां बराबरि जा ॾोही आहियूं। असां सभु ही औरतूं, ही न्याणियूं